कुल हादिही सबीली अदू इलल्लाह कुल हादिही सबीली अदू इलल्लाह अला बसीरा। ओ मोजा उम्मतियो मुझो इहो रस्तो थवा मां करीम आदम के सजा थो अला बसीरा मां बसीरत हाँ अला अला वमन तबानी मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा मुझा साहबी जे रस्ते ते वो रस्तो सिद्धो अथव जंहिंते मां आहियां मुझा साहबिन जेको तव्हांखे दग दस्यो वो रस्तो वरी मुझे साईं फरमाए भेजा खबरदार अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिरुहुम गरदम मिन बादी फमन हब्बहुम फबिहुब्बी हब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। खबरदार मुझे साहबा खे निशानो न बनाए जो जेको उन्हनि सां मोहब्बत कंदो मुझे मोहब्बत जे करे। वाह मुझा सोना कुरान जे मुझे सब महबूब जो मकाम ॿुधाई त साहबा जो मकाम भी ॿुधाए। मुझे महबूब जा अहिड़ा साहबी दुख ऐं सुख में महबूब सां बेवफा न कई आहे। अल्लाह जी नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदाराने कुरैश आया। बस हाणे आखिरी ॻाल्हियूं पुठियां फ़कीर साहब इंशाअल्लाह हैदरी साहब आया साईं असां मनीदासीं कलमो भरियूं था पर हाणे असां रही माण्हू हीउ कमज़ोर जेके इन्हनि खे पंहिंजी मजलिस मां उथार भला जे उथनि नथा पोइ तव्हां भला उतां उथी असां ॾे भला जे ईअं बि न त पोइ वेठा उते हुजो मोहर असां ॾे कयो। जिब्रील मथां आयो ओ मुंहिंजा महबूब ईअं न कजां वस्बिर नफ्सका पेर फरमी वला ततुरदिल लदीना यदूना रब्बहुम बिल गदाति वल अशी। पाक ईअं मुझे साईं फरमाया तुझी हू तो करी कर अहिड़ा शागिर्द हुया न तॾहिं मुझे महबूब फरमायो ओ उम्मतियो कुल हादिही सबीली अदू इलल्लाह अला बसीरतिन व मन तबानी। मुंहिंजो रस्तो इहो अथव जंहिंते मां आहियां ऐं मुंहिंजा सहाबा अथव। पोइ अल्लाह जे क़ुर ऐलान कयो ओ मुंहिंजा महबूब इन्हनि खे न उथारजां वला तक़ुरदिल लदीना यदूना रब्बहुम बिल गदाति वल अशी युरीदूना वजहा मा अलैका मिन हिसाबिहिम मिन शैइन वमा मिन हिसाबिका अलैहिम मिन शैइन फततरुदहुम फतकूना मिनज़्ज़ालिमीन। अल्लाह जो कुरान वाजे सामो खुलियो पियो आहे पारो नंबर 7 है सूरत अनाम आयत नंबर 52। मुझा महबूब न तर जा उन्हनि खे यदूना रब्बहुम जेके पंहिंजे रब खे था सॾनि सुबुह ऐं शाम युरीदूना वजहा दुनिया जी लालच कान अथनि रब जो रज़ा जो इरादो कनि था पिया मालइक मिन हिसाबिही मिन शै वमा मिन हिसाबिका अलैहिम मिन शैइन। नाए तुंहिंजे मथां इन्हनि जे हिसाब खां का शइ न वरी तुंहिंजे मथां इन्हनि जे मथां का शइ फततरुदहुम। खबरदार जेकॾहिं पंहिंजे मजलिस मां इन्हनि खे उथारींदी त फतकून मिनज़्ज़ालिमीन तूं ना इंसाफ़ मां थी पवंदी। अल्लाह पारा थो करे मुंहिंजा महबूब उन्हनि जी पारा थई जेकॾहिं तूं इन्हनि खे उथारियो पियो यादि रख तूं ना इंसाफ़ मां थी पवंदे। वरी ॿी जाइ ते ॿियो खुटको थिए पियो भला मां वेठो ई रहां क्योंकि मोहड़ो देखियो वस्बिर नफ्सका मअल्लज़ीना
यदूना रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदूना वजहा युरीदूना वजहा वला तादु ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया वला तुति मन गफलना क़ल्बहु अन ज़िक्रिना महबूबा वस्बिर नफ्सका पाण भी न उथजा हुनन के तो थान परे जी गाल पर तू भी न उथजा रोके रखो तू हिनन के पांजो पाण को न सा गद युरीदून वजहा मुदा महबूबा इन जो इरादो जेको वा अल्लाह दी रज़ा वारो वा बी सूरत निकरे पे वेठो हो जा पर निहारा हो दे फरमाइए बिना वला तादु ऐना का अन्हुम मुदा महबूबा पांजे नजरुन के बुन का न फेरा जा छो तुरीदु ज़ीनतल हयात दुनिया तो इरादो तो करें दुनिया दी ज़ीनत जो यानी ये मानू भी कल में गोथी वनल मुझे महबूब जी भी काई लालच कान ही सिर्फ इयो हो तो वडेरा जेकर मुसलमान थींदा तो उन्हनि सां गॾु ॿिया बि मुसलमान पर मोजा महबूब वला तुते मन अगफलना क़ल्ब मां इन्हनि जे दिलनि जे मथां मोहर हणी छॾी आहे बसि ये ईमान कोन आणींदा हाणे मुंहिंजा महबूब तोखे पंहिंजा साहबा संभाल उन्हनि जे मथां महिनत कर ऐं थियो ईअं मुंहिंजे महबूब जे बावफ़ा शागिर्दनि दुनिया जे कुंड कुड़ छतईं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ही अल्लाह जो कुरान पहुंचाए बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए मुँह देख लिया आईने में लेकिन दाग न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर जिस ज़र्ब से दिल खिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है बरसों में नमाज़ी बन न सका जिंदगी मुलाकात बाकी वमा लेना इल्लल बलाग।